इरिगेशन मुतहदा फेडरेशन सिंध सखर पारां आपाशी खाते जे रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि जे मान में आजियाणो ॾिनो वियो। यूनियन ऑफिस सखर में तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन SP अब्दुल गफूर धामरा मेहमान ख़ास जी हैसियत में शिरकत कई। ॿियनि मेहमाननि में सूबाई सदर अला बख्श खान धामरा, जनरल सेक्रेटरी राणो खान जतोई, चेयरमैन सिंध खादिम हुसैन खोसो, चेयरमैन सुप्रीम काउंसिल फकीर मोहम्मद आजम मंगनेजो, मीर कलंदर बख्श तालपुर, अब्दुल गनी खान जवागीरानी, मोहम्मद हसन शर, नवाज अली गुलाल, वाबदा यूनियन जे सैयद जाहिद हुसैन शाह, दरिया खान भयो, PTCL जे शफीउल्लाह कलवड़, सुई सदरन गेस्ट जे खादिम हुसैन शेख, लोकल गवर्नमेंट ज़िले काउंसिल जे अब्दुल मजीद जसकानी ऐं ॿिया अॻवान तकरीब में शामिल हुआ। हिन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त जवानी जा 25 खां 30 साल आपाशी खाते खे ॾेई रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि खे ख़िराज तहसीन पेश कयूं था। असांजी तंज़ीम हाज़ुर सर्विस या रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जिदोजहद खे जारी रखंदी। अॻवाननि वधीक चयो त आपाशी मुलाज़िमनि गर्मी हुजे या सर्दी, राति हुजे या ॾींहुं, नहरी निज़ाम जे पाणी वहकिरनि खे आबादगारनि जी ज़मीननि ताईं पहुचाइण में अहम किरदारु अदा करे थो, जंहिं सबबि सिंध जूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।